सर हाँ अची वञूं ही जेको ग्रैंड अपोजिशन इतिहाद जो ॻाल्हियूं थियूं पिया हिन मीटिंग खां पोइ छा इहो सम्झूं उहो इतिहाद जेको आहे ठही चुको आहे या ईंदड़ ॾींहंनि में ॿियूं कहिड़ियूं पार्टियूं हिन इतिहाद जो अव्हांखे हिसो थींदे नज़र अचनि थियूं? हिकिड़ो थी वियो। ॿियो त मौलाना फज़ल रहमान साहब जो घणो मसइलो त आहे ई ख़ैबर पख्तूनख्वा में, ऐं उते उन्हनि जी ज़ाहिर जेका मुक़ाबले में पार्टी उहा त पीटीआई आहे। मौलाना जी वॾे में वॾी शिकायत इहा आहे इलेक्शन में धांधली थी, इट मीन्स के उन्हनि खे हाराए पीटीआई खे खटायो वियो। ॿियो त को न को सिंध में उन्हनि जो एॾो वॾो मैंडेट आहे, न को पंजाब में आहे, थोरो घणो बलोचिस्तान में। त पोइ असीं छा सम्झूं जेकॾहिं फ्रेश इलेक्शन थी ऐं मौलाना खे उनजो मैंडेट मिलियो त उहा त पीटीआई जी शिकस्त हूंदी। इहो हिक ॿिए सां कीअं हिननि जा मामला जेके आहिनि अॻिते वधंदा? असल में मौलाना जो हिमायत घणी मौजूद आहे पख्तूनख्वा में, पर मुंहिंजो ख़्याल न आहे त को पीटीआई खे दादली करणी पई हूंदी। उनजो सबबु इहो आहे त पख्तूनख्वा हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ज़हन में रहे त पंजाब हुजे या सिंध हुजे, हिते अञा बि जागीरदारी ख़ुदि ऐं जागीरदारी ज़हनियत उहो अञा ताईं मौजूद आहे, पर पख्तूनख्वा में हिन क़िस्म जी सूरत हाल कोन्हे। हिकु त ॻाल्हि इहा। ॿी त इमरान ख़ान मज़हबी टच हुन वटि घणो आहे, अफ़गान तालिबान जे हवाले सां हुनजी घणी जेको आहे सो आहे हिमायत, हुनजा लाड़ो आहे। सो इहे सभु जेके शयूं आहिनि उहे हुनजी हिमायत में पख्तूनख्वा में इज़ाफ़ो कनि थियूं। मौलाना खे दचको घणो जेको पए थो उहो बलूचिस्तान में पए थो आहे, उहो मौलाना जो उते मैंडेट खे धक ज़रूरु लॻो आहे, ऐं ॿियो क़ौमी असेंबली जी कुझु सीटनि ते लॻो आहे। हाणे हिन में हिननि एक्चुअल चाहियो हुयो पियो त मौलाना पीटीएम मौलाना हुनजो सरबराह हुयो, मौलाना इन सॼे मामले खे अॻिते वधायो ऐं इमरान ख़ान मां एस्टेब्लिशमेंट खे रेस्क्यू करण जे लाइ मौलाना अहम किरदारु अदा कयो। सॉरी। पर इन बावजूद मौलाना खे सां जेका ज़्यादती थी 2024 वारे इलेक्शन में, उहो सभिनि जे साम्हूं आहे। सो 24 वारे इलेक्शन में जेका बि थियो, पर हुन में मौलाना खे, मुस्लिम लीग नून खे, आसिफ अली ज़रदारी खे जेका यकजहती करणु घुरिजे आहे, पर मौलाना खे हुननि इहे छॾे ॾिनो। ज़ाहिर आहे मौलाना खे हिननि हाणे छॾियो आहे, मौलाना पीटीआई ॾांहुं वेंदो, पर अञा मौलाना घणो ॾाओ माण्हू आहे, दाना आहे। मौलाना हिन अपोज़िशन जे इतिहाद में वेंदो ऐं पंहिंजो वेट वधाईंदो। वेट इन करे वधाईंदो त जीअं मुमकिन आहे त हिन रिजीम सां गॾिजी उहो शायदि वधीक गेन करे। सो मौलाना हुन सां गॾु खुली तौर ते वेंदो कोन, ऐं वेंदो सही, यानी उन्हनि सां गॾु मौजूदु हूंदो, पर मौजूदु कोन हूंदो। सो इहे शयूं अञा फ़िलहाल हलंदियूं। शायदि मुमकिन आहे त अञा ही सूरत हाल 5-6 महीना हलंदी, उनखां पोइ मुमकिन आहे को शयुनि जे अंदरि क्लियरिटी अचे। इन करे त शायदि ख़ाक़ान अब्बासी जी जमात जेका आहे उनखे का एॾी वॾी अवाम में हिमायत हासिल कोन्हे। मौलाना जो हिकिड़ो मख़सूस सर्किल आहे, मख़सूस इलाइक़ा आहिनि, हुते हुनजी हिमायत आहे। सो हिन सॼी सूरत हाल में सभिनि खां वॾी जमात हिन वक़्तु आहे पीटीआई, जेका फ़ैसिला कुन किरदारु अदा करे सघे थी, पर उनखे दीवार सां लॻायो वियो आहे पंजाब जे अंदरि ऐं ॿियनि इलाइक़नि में, ख़ुसूसन तव्हां वटि सिंध में। सो आहिस्ते आहिस्ते शयूं बहितर थींदियूं, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे हे जेको प्रेशर आहे पीटीआई ते घणो, इहो आहिस्ते आहिस्ते मुंहिंजो ख़्यालु आहे त रिलीज़ थियणु शुरू थींदो, पर उहो गैर महसूसाती अंदाज़ सां थींदो। त जीअं मुमकिन आहे त साल अंदरि सूरत हाल चेंज थींदी, ऐं हिन वक़्तु कोई 5-6 महीना अॻु खां जेका असीं ॻाल्हि ॿुधूं पिया त पाकिस्तान में को नेशनल गवर्नमेंट अचे, उन ते मुमकिन जेका ॻाल्हि ॿोल थिए, पर इमरान ख़ान अञा राज़ी न पियो थिए, छाकाणि त हुनजो ज़िद इहो आहे त फ्रेश इलेक्शन करायो ऐं जंहिंजो मैंडेट आहे उनखे ॾियो। हिन वक़्तु जेकॾहिं इलेक्शन थियनि था त हिन हुकूमत खे कुझु कोन मिलंदो ऐं पीटीआई इलेक्शन खटे वेंदी। पर उन में सवाल इहो थो पैदा थिए त पीटीआई खे पंहिंजो निशान इलेक्शन कमीशन में उनजी जेका रजिस्ट्रेशन आहे उहा बहाल थिए। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। तोशाखाना केस या जेके ॿिया केस आहिनि उन में इन जूं सज़ाऊं मुअतल थियनि ऐं ही ॿाहिरि अचे, इहे सभु घणो यानी डिघो सफ़र आहे। तो इन में मूंखे लॻे थो त को साल, सवा साल, 1.5 साल जो वक़्तु लॻंदो। सो उन सूरत में जॾहिं इस्टेब्लिशमेंट पंहिंजो माइंड चेंज कंदी, उनखां अॻु में इहे कोन थी सघे।